पीपल्स पार्टी हिकु भेरो ॿीहर फ़ैसिलनि बाबति एतमाद में न वठण ते वफ़ाक़ी हुकूमत खां नाराज़। पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻवान शौज़िया मरी चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत मुसलसल आइन जी भञकड़ी करे पई। अहम फ़ैसिलनि में एतमाद में न वरितो पियो वञे। पाकिस्तान मेरीटाइम एंड सी पोर्ट अथॉरिटी जे क़याम ते बि एतमाद में न वरितो वियो। फ़ैसिले खां सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी खे बेख़बर रखियो वियो। काफ़ी अरसे खां गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास घुराइण जो मुतालबो कनि पिया, पर 11 महीना गुज़रण बावजूद इजलास न पियो घुरायो वञे, जेका आइन जी भञकड़ी आहे। सी पोर्ट अथॉरिटी जे क़याम वारो मामिलो काउंसिल में आंदो वञे। वफ़ाक़ी हुकूमत खे पीपल्स पार्टी जी हिमायत हासिल आहे। जंहिं ॾींहुं हिमायत ख़त्म कई वई, वफ़ाक़ी हुकूमत ख़त्म थी वेंदी। जुल्फ़िकार अली भुट्टो एक नहीं है, दो जुल्फ़िकार अली भुट्टो है। एक जो यहाँ खड़ा है और दूसरे आप। कोई बुनियादी कदम मैं कभी आगे नहीं बढ़ूंगा गरीबों की इजाजत के बगैर। लड़ोगे, मरोगे और जदोजहद करोगे, ईमान से करोगे, खुदा की कसम करोगे। I will not be a party to the ignominious surrender of part of my country. You can take your Security Council. Here you are. I am going. कायदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी अॼु 97वीं सालगिरह मल्हाई पई वञे। 5 जनवरी 1928 ते जनम वठंदड़ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान खे आइन, एटमी ताक़त ऐं स्टील मिल्स ॾिनी। इस्लामी मुल्कनि जे सरबराही कॉन्फ्रेंस कोठाइण बि शहीद भुट्टो जो ई कारनामो हो। कम्युनिटी लेबर पॉलिसी, ज़रिए सुधार ऐं ग़रीब हारियुनि, मज़दूरनि ऐं मिस्किननि खे ज़मीनूं ऐं घर ॾेई कायदे अवाम जो लक़ब माणियाई। तॾहिं कि आमिर जनरल ज़ियाउल हक़ ख़ासि इक़्तिदार खसे 4 अप्रैल 1979 ते कूड़े केस में फाही चाढ़ियो। सॼी सिंध जे ज़िले हेडक्वार्टर्स में तक़रीबूं अॻवाननि ऐं कारकुननि तरफ़ां शहीद क़ाइद खे भेटा पेश। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जी तक़दीर बदिलाई, बेआवाज़ माण्हुनि जो आवाज़ बणियो। हुन मुल्क खे 1973 जो पहिरियों मुतफ़िक़ा तौर ते मंज़ूर थियल आइन ॾिनो। शहीद पार्लिमानी जमहूरी ऐं वफ़ाक़ी तर्ज़ हुकूमत जो बुनियाद रखियो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 97वीं सालगिरह जे मौक़े ते सदर आसिफ अली ज़रदारी जो पैगाम। संदसि चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जे एटमी प्रोग्राम जो बुनियाद रखियो, जेको मुल्क ऐं क़ौम जी ख़ुदि मुख़्तियारी ऐं सलामती जी हिफ़ाज़त लाइ अहम आहे। शहीद भुट्टो जमहूरियत जो अलमबरदार हो, आमरत ऐं जबर ख़िलाफ़ साबित क़दम रहियो। शहीद भुट्टो उसूलनि ते समझौतो करण बदिरां फाही जी सज़ा खे मुंहुं ॾिनो। संदसि क़यादत में पाकिस्तान, चीन ऐं ॿियनि मुल्कनि सां पॾेही लाॻापा मज़बूत कया। कायदे अवाम पंहिंजी ज़िंदगी अवाम खे बाइख्तियार बणाइण ऐं मुल्की तरक़ीअ लाइ वक़फ़ कई। हिन इनक़लाबी सुधारनि ज़रिए पोरियत ऐं पुठिते पयल तबिके खे हक़ ॾिना। शहीद भुट्टो हिकु वॾी सोच रखंदड़ अॻवान ऐं जदीद पाकिस्तान जो बुनियाद रखियो। बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 97वीं सालगिरह ते खेसि भेटा पेश कंदे चयो त कायदे अवाम जे एटमी पॉलिसी क़ौम खे स्ट्रेटजिक ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी। सनती ऐं तालीमी तरक़ीअ में संदसि ख़िदमतूं बेमिसाल आहिनि। जमहूरियत ऐं इंसानी हक़नि लाइ भुट्टो जी जिदोजहद हमेशह मशलेदार रहंदी। हू कायदे अवाम जे नज़रिए ते सख़्तीअ सां अमल कंदा। संदसि सोच तहत बराबरी, तरक़ी ऐं ख़ुशहाली ते ॿधल पाकिस्तान ठाहींदा। पीपल्स पार्टी अॻवाननि तरफ़ां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 97वीं सालगिरह ते भेटा पेश। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मज़दूर, ग़रीब, दोस्त पॉलिसियूं ठाहियूं। संदसि सियासी फ़लसफ़ो अॼु बि रहनुमाई करे पियो। हू शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जी अवामी ख़िदमत जे मिशन खे जारी रखंदा। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अवामी लीडर हो, जंहिं पंहिंजी समूरी ज़िंदगी अवाम लाइ वक़फ़ करे छॾी। हू अॼु बि पाकिस्तानी अवाम जे दिलनि में धड़के थो। अज़ीम लीडर जी क़ुर्बानियुनि खे सलाम पेश कनि था। सीनियर सूबाई वज़ीर शहरदीन इनाम मेमून चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मज़दूरनि, हारियुनि ऐं पुठिते पयल तबिकनि खे बाइख्तियार बणायो। पाकिस्तान खे आलमी सतह ते मज़बूत बणाइण लाइ भुट्टो अहम किरदारु अदा कयो। बिलावल ऐं आसिफ ज़रदारी शहीदनि जे वीज़न खे साबित क़दमे सां अॻिते वधायो। जियालनि शहीद भुट्टो जे नज़रिए हेठि पंहिंजी जिदोजहद जारी रखी आहे।
डीसी कुरम ते हमले बाद पारा चनार में मेन शारा हर क़िस्म जी अचवञ लाइ बंद। ज़िला इंतज़ामिया जो चवणु आहे त 80 गाॾियुनि ते बदल क़ाफ़िलो हेलियत ताईं मुतासिर इलाइक़नि ॾांहुं रवानो नाहे थियो। रोड क्लियर थियण खां पोइ क़ाफ़िले खे मुतासिर इलाइक़नि ॾांहुं रवानो कयो वेंदो। केपी जो इतलात वारो सलाहकार बैरिस्टर सेठ चयो आहे त डीसी कुरम ते हमलो अमन खे तबाह करण जी नाकाम साज़िश हुई। सिक्योरिटी ख़दशनि सबबि वक़्ती तौर ते क़ाफ़िले खे रोकियो वियो आहे। क्लियरेंस मिलण खां पोइ जल्द क़ाफ़िले खे रवानो कयो वेंदो। कुरम जो अवाम अमन दुश्मन अंसरनि खां होशियार रहे। चिटादार अमन लाइ इंतज़ामिया ऐं हुकूमत सां सहकार कयो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा जी अवाम खे गुमराह कयो पियो वञे। सूबे जो अवाम पूरे मुल्क जो मुहाफ़िज़ आहे जिन दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा जो अवाम मुल्की तरक़ी ऐं ख़ुशहाली चाहे थो। सूबे खे अहमियत ॾियणु मुल्की मफ़ाद में आहे। केपीके में अमन हूंदो त पूरे मुल्क में अमन हूंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी क़यादत में मुल्क तरक़ी करे पियो। आज़ाद कश्मीर में सरकारी सतह ते आज़ादी जे हक़ जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। मुज़फ़राबाद में आज़ादी चौक खां रैली कढी वेंदी। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त भारत वालारियल कश्मीर जे अवाम खे आज़ादी जे हक़ खां महरूम करे छॾियो आहे। पाकिस्तान कश्मीरी अवाम जी जिदोजहद में संदन सियासी, सिफ़ारती ऐं इख़लाक़ी हिमायत जारी रखंदो। पंज जनवरी कश्मीरी अवाम जी ख़ुद मुख़्तियारीअ वारे हक़ तौरु मल्हायो वेंदो। 1949 में अॼोके ॾींहं ते गॾियल क़ौमुनि हिकु ठहिराउ मंज़ूर कयो हो। गॾियल क़ौमुनि जो ठहिराउ कश्मीरियुनि खे आज़ाद ऐं मुनसिफ़ाणी राय जी ज़मानत ॾिए थो। जारी कयल बयान में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त गॾियल क़ौमुनि समेत आलमी बिरादरी पंहिंजे वाइदनि ते अमल करे आलमी बिरादरी वालारियल कश्मीर जे सियासी क़ैदियुनि खे आज़ाद कराए। किंगरी वेझो पुराणे तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो। ॻोठ बिंदी कलूड़ो में जोनेजा बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार तां हथियारबंदनि हमलो कयो। फायरिंग में नौजवान नदीम जोनेजो मारिजी वियो। बाक़ी बाद लाश अस्पताल मुंतकिल। धुरनि में तकरार सबबि 7 ॼणा क़त्ल थी चुका। मांझान वेझो 5 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियल नौजवान जो लाश ते सकरन वासी 23 वरनि जे मुनव्वर अली उमरानी जो सिंधु दरिया जे कप तां लाश मिलियो। ॻोठाणनि जी इतला ते पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद मर्द वारसनि हवाले। जामशोरे भरिसां नौजवान जो लाश ते ज़रूरी कार्रवाई लाइ लिम्स अस्पताल मुंतकिल। पावर हाउस कॉलोनी मां ॻोठ चाकर खान रायगढ़ वासी नौजवान दिलदार खोसो जो लाश मिलियो। मौत जो कारण मालूम न थी सघियो। पीसीबी चेयरमैन मोहसिन नकवी जो इंजरीअ जे शिकार बेटर साइम अयूब सां फोन ते राब्तो। मोहसिन नकवी जो चवणु आहे त साइम अयूब स्टाइलिश वेटर ऐं पाकिस्तान जो असासो आहे। संदसि दुनिया जी बहितरीन अस्पताल मां इलाज करायो वेंदो। साइम अयूब खे इलाज लाइ लंडन मोकिलियो वेंदो। असिस्टेंट कोच अज़हर महमूद बि साण सां गॾु वेंदो। उमीद आहे त साइम अयूब चैंपियंस ट्रॉफी खां अॻु सिहतयाब थी वेंदो। ऑस्ट्रेलिया हथां भारत के आखिरी टेस्ट में भी बदतरीन शिकस्त। ऑस्ट्रेलिया भारत के 6 विकेटनि तां शिकस्त ॾिनी। ऑस्ट्रेलिया भारत खां 5 टेस्ट मैचेस जी सीरीज़ 3-1 तां खटे वरिती। सिडनी टेस्ट जी पहिरीं इनिंग्स में भारतीय टीम 185, ॿी इनिंग्स में 157 ते आउट थी। ऑस्ट्रेलिया पहिरीं इनिंग्स में 181 ऐं ॿी इनिंग्स में 4 विकेटनि ते 162 रन्स उठायूं।
ऐं गज़ा में जंगबंदीअ लाइ ॻाल्हियूं शुरू थींदे ई इसराइली फ़ौज बि गज़ा ते हमला वधाए छॾिया। इसराइली फ़ोर्स जो ख़ान यूनिस में गाॾी ते ड्रोन हमलो ऐं रहाइशी इलाइक़नि ते बमबारी, 65 खां वधीक फ़लस्तीनी शहीद। अरब मीडिया जो चवणु आहे त इसराइली हमले में शहीद थियलनि में हिक ई ख़ानदान जे 7 ॿारनि समेत 11 ॼणा शामिल आहिनि। मिस्र ऐं क़तर जी कोशिश सां गज़ा में जंगबंदीअ लाइ ॿीहर ॻाल्हियूं। हमास अख़बार बासम नईम चयो आहे त इसराइली फ़ौज जी वापसी ऐं बेघर थियल फ़लस्तीनी जी वापसी मुआहिदे लाइ ज़रूरी आहे।